अस्सलाम वालेकुम। आवाज़ ॾिस रहे हो STN न्यूज़। आऊं आहियां सोहेल चांडियो। सकन मां ख़बर ॾींदा हलूं त सकन में पाकिस्तान पीपल्स पार्टी जे MPA पब्लिक अकाउंट जो चेयरमैन गुलाम क़ादिर चांडियो पंहिंजे करप्शन लिकाए ऐं सिंध खे लाभ ॾींदड़ कनक जे तहक़ीक़ाती इदारे खे ख़तमु करे उते बेनज़ीर बस्ती अॾण वारी साज़िश ते धिक रखण लाइ साईं GM सैद जे ख़ानदान मथां इल्ज़ाम लॻाए रहियो आहे त जीअं अवाम जूं जान हटाए सघिजे, पर असीं खेसि कॾहिं बि कामयाबु थियणु न ॾींदासीं। उहा ॻाल्हि सिंध यूनाइटेड पार्टी जे मर्कज़ पारां सेंट्रल कमेटी जे मेंबर फरकशहर ओड डिवीज़न सदर जाम असलम कोरेजो, ज़िले सदर धणी बख़्श कलोई ऐं तालुका सदर कुर्बान मक्सी सिंध हाउस सकन ते हंगामी प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चई आहे। हिन चयो त दुनिया जो असूल आहे त हर पार्टी मुल्क ऐं क़ौम जे नज़रियात तौरु सोचूं ऐं क़यादतूं अलॻि हूंदियूं आहिनि ऐं ईअं ई उन्हनि जे शहीदनि जी सुञाणप बि अलॻि अलॻि हूंदी आहे, जंहिंजो वाज़ह ज़िक्र ज़ैन शाह साईं GM सैद जी सालगिरह वारे ॾींहुं चिटी तरह करे छॾियो हो। पोइ कंहिंखे वणे या न वणे, बाक़ी कंहिंखे ज़ोरी नथो करे सघिजे। हिननि चयो त असांजा शहीद अॼु बि खिलियो चऊं था त शाह अल्ताफ़ जसकानी, रोपलो कोली, सिरक कुर्बान कावर, बशीर खान कुरैशी, अब्दुल रज़ाक सुमर ऐं ॿिया आहिनि जिन धरतीअ जे हुबाई धरतीअ सां इश्क कंदे हिकु मुक़दस सोच तहत ज़िंदगी गुज़ारे, बाक़ी असां इक़्तिदार होस ऐं आमरनि जी ग़ुलामी वारनि खे कीअं पंहिंजा शहीद मञूं ऐं उहे अव्हां जे शहीद अव्हां खे मुबारक हुजे। हिननि चयो त GM सैद कंहिं फ़र्द जो न बल्कि हिकु फ़िक्र आहे।